नाज़रीन, तलहार वेझो यूनियन काउंसिल पीरू लाशारी जे ॻोठाणनि प्लाट ते कब्ज़ो कंदड़ बासर ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था जमशेद अली मलाह जी हीअ रिपोर्ट। जी तो नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं तलहार वेझो यूनियन काउंसिल पीरू लाशारी में, जिते ॻोठाणनि पारां प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अचो त एहतजाज कंदड़ हिननि ॻोठाणनि सां ॻाल्हायूं त वधीक इन बारे में हिननि जो छा चवणु। सो प्लाट लाशारी ने असांखे विकिणी ॾिनो हो, जंहिंजा दस्तावेज़ असां वटि मौजूदु आहिनि ऐं हुननि हींअर पंहिंजी जेको सो पुलिस जो पावर इस्तेमालु करे असांखां जेको उहो प्लाट ते कब्ज़ो करे रहिया आहिनि ऐं असांजो माना पैसा बि ॾिनल आहिनि, हर शइ दस्तावेज़ हर शइ मौजूदु आहे ऐं पुलिस वारा बि हुननि जो साथ पिया ॾियनि, छो त हुननि वटि पावर आहे, जेको सो पावर जो नाजाइज़ फ़ाइदो पिया वठनि ऐं असां सां जेको सो ज़ुल्म करे रहिया आहिनि। असीं ग़रीब आहियूं, इन करे पुॼी नथा सघूं हुननि सां। असांजो जेको सो इहो ई मुतालबो आहे त जेके बि आला अख़्तियार आहिनि ऐं SSP आहे, उन्हनि खे मुतालबो आहे त जेको जल्दी नोटिस वठी ऐं असांजी जेको सो मदद कई वञे। पंहिंजो वरितल ॾाढो पैसा अॻु वाटि ॾिनल आहिनि, दस्तावेज़ हर शइ मौजूदु हुन असां वटि आहे ऐं पछाड़ी हुननि कब्ज़ो कयो आहे। राह गुज़र कब्ज़ो कयो, पुलिस जी ॾाढ ते कब्ज़ो कयो आहे, प्लाट ॾियण लाइ ताईं कोन्हे। थोरो खणी ॻाल्हि आहे त विढ़ण लाइ तयारु आहिनि। महिरबानी करे असांखे पंहिंजो प्लाट वापसि वठी ॾियो ऐं चङा मथा बि असां विच में गॾु कया आहिनि, त बि मञण लाइ को तई कोन्हे को। इहा माना वॾी नाजाइज़ी आहे। पीरू लाशारी असां प्लाट वरितो हुन लाशारी खे न, उन ते अञा ज़ोरी वरी असां कब्ज़ो कयो, जंहिंजा असां कागज़ ॿिया टिया मुकुल तौर ते आहिनि। ठीकु आहे, पर हाणे पुलिस वारनि जी बि पुलिस वारे ॿुधनि था, असांखे ॿुधण तयारु कोन्हे। उन करे असीं वसवारनि खे, IG खे, सुप्रीम कोर्ट जे जजनि खे सभिनी खे अपील था करियूं त असांखे कब्ज़ो ख़ाली करे असांखे प्लाट वापसि कराए ॾिनो वञे। भाई प्लाट असांजो वरितल आहे, भाउ अज़ीज़ जो, भाउ अज़ीज़ फोत थी वियो, उनजो वॾो भाउ ही वेठो आहे। लिशारी जेका पुलिस वारा आहिनि उहे ज़ोरी ॾाढ मुर्ती पिया कनि, इन जी ॾाढ मुर्ती कोन हलंदी। असीं बाला ऑफिसरनि खे चऊं था असांखे पंहिंजो कब्ज़ो वठी ॾीन ऐं असांजा पैसा मुकमल ॾिनल ऐं दस्तावेज़ ॿियो सभु शइ असां वटि आहे। असां इंसाफ़ कयो। जो भाउ अज़ीज़ गुज़ारे वियो आहे, उनजो भाउ वॾो आहियां। लिशारी असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, असांजे प्लाट ते हो कब्ज़ो पिया कनि। पैसा असांजा अली मोहम्मद भट्टी असां हुननि खे चुक्तू ॾिनल आहिनि। ग़रीबनि से हो ज़ुल्म पिया पुछूं था त हो विढ़ण लाइ तयारु आहिनि। कल्ह असीं वियासीं हुते त हो विढ़ण लाइ पथर असांखे हयनि। असीं ग़रीब आहियूं, असांजी मदद कई वञे। कैमरामैन ज़फ़र अली चांडियो सां गॾु जमशेद अली मलाह, मेरा TV न्यूज़ तलहार।